ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। ख़बर शामिल कंदासीं। ज़ुहैब शेख जी रिपोर्ट मुताबिक़ घारो प्रेस क्लब ते समाजी अॻवान ऐं साबिक़ काउंसलर अलशाबाद चिकन सेंटर जे मालिक ग़ुलाम हिदत छुट्टो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त आउं हिकु समाजी वर्कर आहियां ऐं मूं अवाम खे सस्ती मुर्गी मुहैया करण लाइ हिकु दुकान अलशाबाद चिकन सेंटर जे नाले सां खोलियो ऐं पंहिंजो ख़र्च खे घटाए अवाम खे सस्ती मुर्गी मुहैया करे रहियो आहियां। पर शहर जा कुझु अनासिर उन ॻाल्हि खे पसंदि नथा कनि ऐं पंहिंजे मन मानी करे अवाम खे ॿिन्ही हथनि सां लुटण लाइ कात कुहाड़ा खयूं पिया हलनि। ऐं नंढो कारोबार कंदो आहियां। ॿिया वॾा होलसेलर आहिनि, पर पोइ बि मूंखे ऐं मुंहिंजे मज़दूरनि खे धमकाए रहिया आहिनि त रेट स्लेट ते न लिखो, सस्तो न विकिणो, असां सां मिली करे महांगो ॾियो। पर आउं ईअं नथो करे सघां। मुंहिंजो ईमान मूंखे उन जी इजाज़त नथो ॾिए। पर हिकु दुकानदार सिकंदर समूह नाले सां, जेको पाण वटि टाउन कमेटी जो मुलाज़िम पिणु आहे, पर सॼो ॾींहुं दुकान ते वेहंदो आहे ऐं ड्यूटी बि न कंदो आहे, उहो मुंहिंजे मुलाज़िम खे धमकाए थो। अॼु मुंहिंजे हिकु मुलाज़िम खे चयईं त हिन दुकान तां पंहिंजा टपड़ ॿध ऐं हैदर छुट्टो जो दुकान छॾे ॾे, न त पंहिंजो पाण ज़िम्मेवार हूंदे। आउं आला अख़्तियारनि खे चवां थो त असिस्टेंट कमिश्नर खे पिणु चवां थो त मुंहिंजे दुकान जो गोश्त ऐं मुर्गी बि ॾिसनि ऐं इल्ज़ाम हणंदड़ जेकी चवनि था आउं ॿ नंबर गोश्त विकिणंदड़ आहियां, उन्हनि जो बि चेक कनि। जेकर आउं ग़लति हुजां त सज़ा ॾियनि, जेकॾहिं न त मुंहिंजे ख़िलाफ़ जिन माण्हुनि ख़ासि तौर ते मुखालिफ़नि मुर्गी दुकानदार जेके प्रोपेगेंडा करे रहिया आहिनि, उन्हनि जे फेसबुक चेक कनि ऐं मुंहिंजे दुकान जे नाले खे छो बदनाम कयो थो वञे। हुन वधीक चयो त आउं हर क़िस्म जे क़ानूनी जंग कंदुसि ऐं ग़लति क़िस्म जे अफ़वाह फैलाईंदड़ ख़िलाफ़ आला अदालत में ज़रूरु वेंदुसि, जन मुंहिंजे रोज़ी बंदि करण जी कोशिशि कई आहे।